Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. नवाज़ लीग JUI हुकूमत खिलाफ बेतमादी रिथ के PDM जी ईंदड़ इजलास के एजेंडा में शामिल करने ते इतफाक 23 मार्च ते महांगाई मार्च अणचर करार शहबाज शरीफ और मौलाना फजल रहमान मुलाकात बाद चयो आहे त 5 फरवरी ते PDM जे इजलास में हुकूमत के घर भेड़ो करण जे ऑप्शन से गौर कयो वेंदो। हुकूमती इतिहादन के अपील है त मुल्क और अवाम के मफ़ादन में सोची। KP जी बल्दियाती चूंडन में इदारा न आया तो नतीजा सभी के अगियां आहिनि। उम्मीद आम चूंडन में साॻी रवायत बरक़रार रहंदी। इदारनि की इज़्ज़त आइनी हदन में रही किरदार अदा करण सां आहे। मिनी बजट से महांगाई जो नौ तूफ़ान ईंदो। मुल्क 74 सालन के ॾुखे तरीन दौर में गुज़री रहियो आहे। PDM महांगाई खिलाफ अवाम जो आवाज़ बणजंदी। इमरान खान पान बनी गाला का वज़ीर आज़म हाउस ताईं हेलीकॉप्टर से सफ़र करे थो, पर आवाम के साइकिल ते आणे छॾियो। आम माण्हू वञे त केॾांहुं वञे। इन सदीअ जे बहरान जो नालो इमरान खान आहे। कौमी असम्बली के इजलास में खिताब दौरान PP चेयरमैन जा हुकूमत ते तनक़ीदी वार बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत गाड़ी पेट्रोल और साइकिल भी आवाम की पहुंच का परे करे छॾियो। मिनी बजट में वधीक महांगाई बेरोज़गारी गुरबत जो बंदोबस्त कयो वञे। हुक्मराननि अना और ज़िद में अड़ा मुआशी फैसला कया जो महांगाई जा रिकॉर्ड टुटी विया। शहबाज शरीफ तो मुफ्त में लैपटॉप विराईंदो हो, पर तव्हां उन ते बि वधीक टैक्स लगाए छॾिया। वफ़ाक़ी सरकार त कुदरती आफ़त में भी गुम थी वेंदी आहे। सिंध ॾुहारनि स्मगलर्स ऐं ज़ख़ीरो करण लाइ महफ़ूज़ पनाहगाह बणिजी वई आहे। पीपल्स पार्टी हुकूमत रुगो स्मगलिंग न पर ज़ख़ीरा अंदोज़ी में भी मुलविस आहे। कौमी असम्बली में खिताब दौरान वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर की PP ऐं नवाज़ लीग ते तनक़ीद। हमाद अज़हर चयो त सिंध में करप्शन रियासती निज़ाम के मफलूज करे छॾियो आहे। बिलावल एक ॾींहुं भी कम कयो हुजे हा त खेसि टैक्स की खबर पवे हा। नवाज़ लीग वारा ॾेवालो निकतल मईशत ॾेई विया हुआ। मौजूदा हुकूमत ॾुखिया फ़ैसला करे मुल्क के ॾेवालपणे खां बचायो। असांजी हुकूमत में पटेवाले तपेदार और फालूदे वारनि के अकाउंट्स में अरबें रुपया नथा निकिरनि। केतरा भेरा वॾे भाउ के घुराईंदो, वॾो भाउ बि बेज़ार थी वेंदो त नंढो भाउ रोज़ मार खाईंदो आहे। नवाज़ लीग MNA ख्वाजा आसिफ तरफ़ां मुल्क में समूरनि खामियनि जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म करार। कौमी असम्बली की मिनी बजट इजलास के खिताब में ख्वाजा आसिफ चयो त हुकूमत के पंहिंजी सिफ़नि में वेठल चोर और लुटेरा छो नथा नज़र अचनि। हुकूमती वज़ीर ॿुधाईनि त चांहि वारे के अकाउंट में अरबें रुपया किथां आया। स्टेट बैंक IMF की ब्रांच बणिजी वई आहे। बैंक के अॻियां स्टेट वारा लफ़्ज़ हटाए छॾियो। स्टेट बैंक जो गवर्नर वज़ीर आज़म खां भी वधीक ताक़तवर बणिजी वियो आहे। पाकिस्तान में सब खां वधीक सस्ती शइ मौत है। हुकूमत मौत का सवाइ हर शइ ते टैक्स लगाए छॾियो आहे। कौमी असम्बली के मिनी बजट इजलास के खिताब दौरान अख्तर मेंगल चयो त बलोचिस्तान में इंसानी आफ़तन ते केर भी नथो ॻाल्हाए। सूबे में इंसानी अलमिया वधी रहिया आहिनि। CPAC में गवादर ते अरबें रुपया ख़र्च थियनि था, पर मक़ामी माण्हुनि खे पीअण जो पानी भी नथो मिले। सुई मां निकतल गैस मुल्क के कुंड कुड़ ताईं पहुती, पर डेरा बुगटी खे नाहे मिली। बलोचिस्तान में वसीला आवाम जी मिल्कियत आहिनि। सूबे के वसीलनि ते मीना ऐं जुमा बाज़ार लगाई वेंदी आहे। हुक्मराननि जा आमाल ॿुधाइनि था त बलोचिस्तान के वसीलनि के माले गनीमत समझी लुटे रहिया आहिनि। बलोच अवाम ताक़तवर सां विढ़ी नथो सघे, पर उन्हनि जे अॻियां बीही सघे थो। टड्डो जाम में कच्चे शराब जो कुदो कारोबार धड़ाधड़ इंसानी हयातियूं गिड़काइण लॻो। कच्चो शराब वापराइण सबबि वधीक 5 ॼणा फौत थियण बाद 2 ॾींहनि में फौतुनि जो अंग वधी 15 थी वियो। DIG हैदराबाद SHO के मुअत्तल कंदे 4 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी। DIG हैदराबाद चयो आहे त फौतियनि बाबति अंगखर ऐं रिपोर्ट न मिली आहे। लॻे थो त फौतुनि जे मौत जो कारण कच्चो शराब आहे। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन तरफ़ां बि टंडो जाम वाक़े ते गिणती ज़ाहिर। सिंध सरकार खां कच्चो शराब निकिरो कंदड़ ऐं ज़िम्मेवारनि खिलाफ़ एक्शन जो मुतालबो। केमिकल जो शराब है कच्चो उहो वापरायो, उन खां पोइ इनजी तबियत ख़राब थी वई। इन केमिकल जूं रिपोर्टूं असां वटि आहिनि बाक़ाइदे सिविल जी। जेकॾहिं पुलिस चए थी त कोन पियो, असां वटि सबूत आहे। इहो इंतज़ामिया जी जेका रवैयो आहे इहो त निहायती अफ़सोसनाक आहे। सैंपल वठो, पोस्टमार्टम नथा कराए सघो, तव्हां मेडिकल सैंपल वठो, उन्हनि जी टेस्टूं करायो त हक़ीक़त सॼी साम्हूं थी वेंदी।
हैदराबाद ज़िले की पुलिस कच्ची शराब सूदो मनशिया के कारोबार ऐं बदमनी के कंट्रोल करण में नाकाम। टंडो जाम, टंडो लयार ऐं नसरपुर में शहरनि के ॾोहारनि के रहमो करम ते छॾियो वियो। शहरनि बदमनी मनशिया के कारोबार ऐं ॾोहारनि जी छुड़वात वारदातुनि जो ज़िम्मेवार पुलिस के करार ॾेई छॾियो। DIG ऐं SSP हैदराबाद अमली एक्शन खणण बदिरां बयाननि ताईं महदूद। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ की धीअ राबिया ऐं नाठी इमरान यूसुफ फंड्स में घोबन वारे केस में इश्तिहारी करार। लाहौर की एहतसाब अदालत राबिया ऐं संदसि मुड़ुस खिलाफ़ दाइमी गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। संदन मिल्कियतूं बि ज़ब्त करण जो हुकुम। रेंजर्स वारनि शहरनि खे न खंभियो आहे त पोइ केरु खणी विया। हाणे ख़त लिखण बदिरां रेंजर्स जो दर वञी खड़कायो। डिॼो न ऐं वञी पुछो त शहरनि खे नेठि केरु खणी वियो। सिंध हाई कोर्ट जे लापता शहरनि जे केस जे ॿुधणी दौरान जांच अफ़ीसर खे हिदायत। जस्टिस मोहम्मद इक़बाल कल्हड़ो रिमार्क्स में चयो त रेंजर्स जी वर्दी में को ॿियो शहरनि खे खणी वियो त इहा सूरतहाल वधीक ख़तरनाक आहे। चेक करण में छा आहे? जांच अफ़ीसर वञे ऐं रेंजर्स हेडक्वार्टर चेक करे। जांच अफ़ीसर जे रेंजर्स हेडक्वार्टर वञण सां वॾो फ़र्क़ु पवंदो। अदालत तरफ़ां 15 ॾींहनि में हर पासे खां जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। क्वेटा में एहतजाजी यंग डॉक्टर्स तरफां रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश ते चकरियूं। पुलिस यंग डॉक्टर्स ते कड़की पई। लठबाज़ी ऐं तशद्दुद में केतिराई ज़ख़्मी। यंग डॉक्टर्स तरफां जाइज़ मुतालबनि जी मञता ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते शाहरुख जतोई खे जेल मां इस्पताल मुंतक़िल करण जे लाइ जांच कमेटी क़ाइमु। घरू खाते एडिशनल सेक्रेटरी प्रिज़न खे जांच जी ज़िम्मेवारी ॾेई छॾी। केस 3 ॾींहनि में जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। कराची के इलाइक़े क्लिफ्टन में डहरकी वासी नौजवान बेदर्दी सां क़तल। शान सर्किल अंडरपास ते अणॼातल हथियारबंद नौजवान वीरभान मल के गोलियुनि जो खाज बणाए फरार। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल नौजवान कराची में वापार कंदो हो। हू बैंक मां पैसा कढाइण बाद वापसि वञी रहियो हो त फुर जी कोशिश थी। मज़ाहिमत ते हथियारबंद नौजवान ते फायरिंग करे फरार थी विया। DIG हैदराबाद जी हिदायतुनि बाद SSP दादू सीतारोड में शागिर्दियानी जे आपघात वारे वाक़े जी जांच लाइ 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी। असमत के कूड़े निकाहनामे ते ब्लैकमेल कंदड़ शमन सोलंकी जी ज़ाल खां पोइ पुट बि गिरफ़्तार। सीतारोड पुलिस फैज़ सोलंकी जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई। टाइम न्यूज़ कूड़े निकाहनामे ऐं मुबैना आपघाती नोट जूं तस्वीरूं हथ करे वरितियूं। ज़रियनि जो चवणु आहे त शागिर्दियानी जी डायरी में मुबैना नोट जूं लिखणियूं मैच न थियूं आहिनि। जवाबदार शमन सोलंकी बि अञा ताईं पकड़ में न आहियो। अॻूणे MNA मखदूम सईदुज़्ज़मान ते साले ऐं ज़ाती मैनेजर जा संगीन इल्ज़ाम। हाला जे अॻूणे काउंसलर मोहम्मद बचल मुग़ल चयो आहे त मखदूम सईदुज़्ज़मान ऐं संदसि साथी मिल्कियत ते कब्ज़ो करण बाद बच्चन सूदो मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मखदूम सईद भेणो आहे ऐं मैनेजर जी हैसियत सां सॼी ज़िंदगी संदसि ख़िदमत कई। हाणे वरी कूड़ा केस दाख़िल करे आपघात ते मजबूर कयो अथसि। बच्चन ऐं मूंखे को बि नुक़सानु थियो त ज़िम्मेवार मखदूम सईदुज़्ज़मान हूंदो। गवर्नर स्टेट बैंक की सरबराही में जुड़ियल कमेटी क्रिप्टो करेंसी उन सां ॻंढियल सरगर्मियुनि ते पाबंदी जी सिफारिश करे छॾी। सिंध हाई कोर्ट में क्रिप्टो करेंसी खे रेगुलेट करण बाबति केस ते ॿुधणी दौरान रिपोर्ट पेश। रिपोर्ट में चयो वियो आहे त क्रिप्टो करेंसी जी इजाज़त ॾियण सां परॾेही करेंसी गैर क़ानूनी पैसो ॿाहिरि मुंतक़िल थी सघे थो। ताज़ो FIA क्रिप्टो करेंसी जो मेगा स्कैंडल ज़ाहिर कयो आहे। बांग्लादेश, सऊदी अरब, मराकश ऐं तुर्की सूदो 11 मुल्कनि में क्रिप्टो करेंसी ते पाबंदी लॻल आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां नीचूं त वठूं था शॉर्ट ब्रेक।